पांचे बारन के सरकारी स्कूल में नथा पढ़ाइन सुबह पांचे हत्ता प्राइवेट स्कूल में छॾे था अचनि पोइ वञी सरकारी स्कूल में पंहिंजी ड्यूटी था ॾियनि ऐं हुननि जे घरनि जे अॻियां वेही करे एहतिजाज कंदो ऐं हुन में तव्हां दोस्तनि जो सपोर्ट घुरंदो ॿुधायां हू जेका दोस्त पंहिंजो कमु करे रहिया आहिनि उहो हुनजो कमु कोन्हे हू कमु रियासत जो आहे हू कमु हुकूमत जो आहे असां रियासत ऐं हुकूमत खे छाकाणि लाइ असां रियासत ऐं हुकूमत खे छाकाणि लाइ रोडनि ते बीठा आहियूं हीउ कमु हुननि जो कोन्हे हीउ कमु रियासत जो आहे जॾहिं रियासत पंहिंजो फर्ज़ु पूरो कंदी रियासत जा दिली इदारा पंहिंजो फर्ज़ु पूरा कंदा त असां दोस्त पंहिंजी जेका असांजा तालीम बचायो सिंध बचायो तालीम बचायो तालीम बचायो सिंध बचायो सिंध बचायो सिंध बचायो सिंध बचायो मोहब्बत या रब इल्म की शम्मा से हो मुझको मोहब्बत या रब हो मेरा काम गरीबों की मदद करना फोकस हेल्थ एजुकेशन है उनमें एक असांजी टीम जो मेंबर आज देखे बस आपने वहां पे सत्य जिले में तालीम की तमाम हालत खराब है तो हम अल्लाह जल्दी जज्बाती पांजी बात है काई प्रतिबद्धि तालीम के आम करना तालीम के इम्प्रूव करना करे एहतिजाज शुरू करे तो आज वो उनके घुराया तो अगर ही थे के एहतिजाज करवायो ये तो इन कावश के सलाम करना सी ए तो नी करती है स्टेज पे खोलाइना सी एक वचन करियो था इंशाल्लाह हर एक धरती जो हर माण्हू तालीम सां जेके गरीब माण्हू जी रोजगार तालीम शिक्षा जेके भी रिलेटेड शयूं इंशाल्लाह हर माण्हू जी पंहिंजी ज़िम्मेदारी महसूस कंदो त उनखे मथे आणे तो मोहम्मद अली खट्टर के